हल रे नाश्तो कर। मूंखे नाहे करणो नाश्तो। सोनू ये कहिड़ी बदतमीज़ी आहे जो सॼे मूं जवाब ही नथी ॾी। राति बि तो मानी नाहे खाधी। छा तो सा मसलो आहे? इहो त मां तव्हां खां थी पुछण चाहियां त आख़िर तव्हां सां कहिड़ो मसलो आहे जो मुंहिंजे ॿाहिरि वञण ते तव्हां पाबंदी लॻाए छॾी आहे? मूंखे ख़बर नाहे त कंहिं तोखे रोकियो आहे त तूं घर खां ॿाहिरि न वञ। बाबा साईं जो ई हुकुम आहे। मुराद खे चई वियो आहे त सोनू खे घर खां ॿाहिरि न छॾे। छा? मुराद? मुराद? जी हम आजानी जी। छा मसलो आहे? नवाब सोनू जे ॿाहिरि वञण ते छो मना कई आहे? अम्मा आजानी हाजी बाबा रुगो सोनू लाइ मना नाहे कई। हाजी बाबा जो इहो हुकुम आहे त मुंहिंजे अचण ताईं घर जो को फर्द ॿाहिरि न वञे ऐं को बोपरो माण्हू घर जे अंदरि न अचे। सबब? अम्मा आजानी जाबिर हाजी बाबा जो उहो दुश्मन आहे जेको कंहिं महिल बि अची सघे थो। इन करे हाजी बाबा इहो हुकुम ॾिनो आहे। मतलब तो शेर वारन के थप नाहे पई त रमजान थी, पर शेर वारा रमजान के छूटा ॻोल्हे। इहा ॻाल्हि शेर वारन के कांई ॿुधाई त रमजान के मुंहुं अखवा करायो आहे। जाबिर खान सो सजन सो दुश्मन कंहिं बि नवाब खान जे ॻोठां फोन करे ॿुधायो हूंदुसि। इहो माण्हू केरु थी सघे थो जंहिंजे चवण ते शेर वारा रमजान खे ॻोल्हिनि था? जाबिर खान मूंखे शक आहे इहो कमु नवाब खान जे चवण ते पियो थिए। शेर वारा नवाब खान सां हिकु सलाह थी विया। नवाब हल ईअं हुजे हा त नवाब खान मूं वटि हली न अचे हा। इहो सॼो कमु मूं वारे छोरे जे चवण ते थिए थो। वाह जिगुझार त भॻी अथई जाबिर खान। मूंखे ख़बर आहे त छोरे खे मामन छिक कई आहे। छोरे मां इज़त ऐं ग़ैरत जी उम्मीद रखणी अचाई आहे। पर जाबिर खान अकेली कोठी में रमज़ान खे अॼु टियों ॾींहुं आहे, पर जांच त कयोसि मौजा बचो। अॼु शाम जो ॾिसंदासीं, जेकॾहिं बची वियो त उनखे मारे नवाब खान जे ॻोठ में उछले ईंदासीं। बाक़ी उन मंडे खे विहारे करे मां टुकुर कोन खाराईंदुसि। मोलू मां तोखे हिकिड़ो कमु चयो हो। जाबिर खान मूंखे यादि आहे पर वारो नथो लॻे। जेसी ताईं तूं इहो कमु न कंदे तेसी ताईं शेर वारा मुंहिंजो पटको धूड़ कंदा रहंदा। जाबिर खान बेफ़िक्र थी वंगारू मुड़ुस घुराए इहो कमु कराए छॾींदासीं। हाणे देर न कयो मोलू, मुंहिंजो हां सड़े थो मुंहिंजो हां। कोन था घुरायूं वांगारू जाबिर खान, मूंसां वाथल वारा गॾु आहिनि। आज़मायो था क़िस्मत खे तो खटनि भाग, कयूं था संबत रुगो सिज लहण ॾे। अदा कोई हलऊं जरा सुबह जो साजुर काॾे संभरिया आयो। बेलो मला खड़ो आहे त मूंखे बि वठी हलो। हिन तोडीअ जो मुंहुं ॾिसी यार मां त बीमार थी पियो आहियां। ओए हा सुबह मर्दान सां मोए गोर पट कई जड़े जी शुरुआत। तोखे केर थो चवेड़ी तोडी? मां त हिननि पंहिंजे पुटनि सां थो ॻाल्हायां न। शेर अल्लाह जो वास्तो थई हिन ममड़े खे वठी वञे, न त मां हिन सां अहिड़ी जुठ कंदसि जो सॼी ज़िंदगी यादि कंदो कॾहिं बि कंहिं बि नो सोरे सां इहा हालत न कई हूंदी। हली करीस असांजी मोकल थई, नथो जो सुधरे त छा कयूं? अदा शेर हर घर में ससु ऐं नुंहुं जो जहिड़ो त हूंदो आहे, पर असांजे घर में नुंहुं ऐं सहुरे जो जहिड़ो सॼो ॾींहुं बड़धक मतो पिया मज़ा ई मज़ा लॻा पिया अथई। बाबे लाइ आज़ाब तव्हां जे लाइ मज़ाक आहे। वॾा ता बाबे सॼण आयो। तूं ई हिकु हमदर्द हिन ममड़े जी इहो ई खोड़ा। ॾिस भाॼाई मां ॿुधायां थी त हू बाबे पुट आहिनि, वञी पाण ॼाणनि, पर मां तूं जीअं तां बेइज्जती बाबे बर्दाश्त कोन कंदसि। भले बाबे वारी जेकॾहिं अहिड़ी आहीं न त पिणे जे वात ते हथ रखी वे। जेकॾहिं अहिड़ा अल्फाज़ ॻाल्हाईंदो न इन सां गॾु तोखे बि पूरो कंदसि। अदा सालू शरीफ उथो यार पाण हलूं, हे जहिड़ो ख़तम कोन थींदो। चाचा मेरा बे
अॼु खां पोइ पंहिंजो झेड़ो ख़तम। छो तोड़ी छो जहिड़ो ख़तम? तूं मानी खा त पोइ तोखे सम्झायां थी। मूं मल वञ अंदरि मानी पई आहे, इहा खणी हाणे ॾे चाचे खे। दर हाणे न खुलंदई। तूं भाणे वारनि जे अचण ताईं सुम्ही निंड्रूं कर, जेसीं ताईं मां तोखे पी सुधारे ॾियां। अजाई हा छो 8 ॾींहंनि खां वठी घर मां निकिरी नथो? देखो घर में मानू खाई उथी रोंदे चवे थी मां ॿाहिरि कोन वेंदुसि। तूं चवीं थी त ॿाहिरि वञी त जाबिर जा पात्र खावां। छो ॿाहिरि वञा? हा बाक़ी हिते वेही करे छा कंदे? निकर चवां थी त निकर। ठीक आ नथी हणाए, पर जीअं मां चवां तीअं कर। पाए मथे ते पोती खाव मल अटो गोगवारो ॾे, पोइ नथी चवां इहे ज़ाइफाना कम मूंखां कोन थींदा त पोइ बाक़ी ॾाढो ॾुख थो थिए तोखे हिन हालत में ॾिसी करे। तोसां मिलां थी त पोइ वञी कुझु ॾुखनि जो एहसास घटि थो थिए। तूं मूंसां कंहिं न कंहिं बहाने रोज़ मिलण ईंदो कर न। तोखे ख़बर न आहे सी भेणी त हिन ॻोठ में सोड़ नवाब ख़ान जा केतिरा छड़ता घुमंदा था वतन, जेके मीर मोहम्मद हिन घर ते नज़र था रखनि। मुसीबत त इहा आहे त मीर मोहम्मद मूंखे तव्हांजे घर अकेलो अचण ई नथो ॾे। सोड़ नवाब ख़ान सां ॻाल्हाए वठी त हू खाते नाले छा थो चए? हा ॻाल्हायो थो मांस, हिन ई हफ़्ते खातो ठही वेंदो। खातो हथ अची वञे पोइ ॾिस त मीर मोहम्मद जो मां कहिड़ो असर थी कयां। हेड यदि जामुल है मां सदको वञे भेण। ऐं तुंहिंजी बि का क़िस्मत ई फिटल आहे जो जाबिर जहिड़े माण्हू सां तुंहिंजी शादी थी आहे। इहो वरी कीअं? साबा जे सर मथो सदको वञी जामुल पुट ई नोह जे हूंदे अकेली कुंजा वांगुरु वेठी थी ओबासूं ॾी, वरी बि चई थी कीअं? ॾे त ख़बर इहो भला पुट ऐं छाती कावड़िजी वियो आहे। अदी मां छा कयां? पीउ सां हिननि जहिड़नि तां विड़ी ज़ाल वठी वञी शहर वेठो आहे। बस अदी इन जाबिर जो त मथो ई फिरियल आहे। जहिड़नि में असली घर तबाह करे छॾी, को बि हिन जहिड़नि खां मुड़े ई कोन थो। अदी जहिड़नि खां सवाइ जाबिर खे मज़ो किथे ईंदो आहे? हा जामुल, पर ॿी ॻाल्हि त ॿुध, इहो जाबिर रमज़ान खे हिन बंदूकुनि जे पहरे मां अगवा करे कीअं खणी आयो आहे? छा अगवा करे खणी आयो? हाँ सॼे ॻोठ खे ख़बर आहे ऐं तोखे ख़बर न आहे। साबा जे सर मथो सदको वञी हाणे साबा खां थी लिकाई। ॿुधाए हाणे खणी त अधे रमज़ान खे जाबिर किथे लिकायो आहे? कहिड़ी अटकलूं थी इनको पुछी? हाँ मां तो ॿुधायां तोखे। पहिरियां मूंखे इहो ॿुधाए त तोखे गिज वांगुरु इन ढूंढ जी धप कीअं पई? जाबिर पीछे कोठी या सर ओ बि ॻोठ में ॻाल्हि ॿुधी त आईस जामुल को पुछण। चङो जामुल मां हाणे हलाई थी। काॾे? हाँ रमज़ान जी ख़बर न पुछंदी? रमज़ान किथे आहे? कांहिं मोकिलियो अथई त वञी रमज़ान जो ॾस पुछी आ? शेर सालू या शरीफ़? साबा जे सर मथो सदको वञी उन्हनि मुंहं जो त नालो वठी मां उन्हनि जे घर कोन वेंदी आहियां, न मुंहिंजो उन्हनि जे घर अचण न वञण। उन्हनि जूं रनूं अहिड़ी छितियूं मूं ग़रीब जी चोटी थी पटनि। बराबर सही थी चए। वॾी खे 13 ताली रन आहिनि। कहिड़ी सची कराईंदे? सभु सचियूं कराईंदो साईं। मस मस त हथ ई आहिनि। मां बि चवां त मुंहिंजे घर जूं ॻाल्हियूं शहर वारनि खे केरु थो ॿुधाए? तोखे कमरे में बंदि करे तुंहिंजो इहो वात ॿधंदुसि न, पोइ ॿुधाईंदी। हल हल नमूने थी करे। जामुल दरवाज़ो खोल, मुंहिंजे बचनि खे मानी केरु पहुचाए ॾींदो? ऐं जॾहिं मां घर वञा पंहिंजे। जेकॾहिं दरवाज़ो खोलियो अथई न त मथो कचो करे छॾींदो साईं।
छा कयां काॾे वञा मुआरा छोरा त मोटिया ई कोन जे घर थो वञा त इहा तोड़ी थांव थी घुराए बुहारियूं थी ॼारे बुख ते त तारा ई सावा थी विया आहिनि हाणे होटल ते थो वञा त इहे अदा जाबिर जा माण्हू खंभे खणी वेंदा वञा त काॾे वञा मरी वियो नाना केड़ा हालन खुश है अरे छोरा मुखे नानो न सड़ी तो कर छो नाना मेरा ब नाना न मोचड़ो अता खमू जवे तो त नाना न चो मोचड़ो अता इज्जत जो दौर त रहियो ई कोने बाकी हाणे सोरो तुंजो थींदो तो जी मर्जी छा जोड़े मान जो सोरो थींदुसे मथो त कोन फिरियो तो वी त मां सभा जे घर अची बात में वारी तो विछा अरे तू असा जे मारे बात में वारी विच नाना वरी नानो कोन लगो बियो है नाना यो जूतो कोन लगो नाना अरे वरी नाना हां वरी नाना पियो तू मासूर ना तू मिसाइल आई तू सतराजी में पी करे मुझी पग जो लीड़ू कयूं सोबे एक टक्के जे छोरे च करे एक अखर तीर वांगुर मुझी दिल में चुभन था बोलो टिंडियन का कोई मां इनका हवाल पूछंदस बस टिन ॾींहंनि ताईं जेरो रहियसि त अॼु जाबिर ख़ान मां तोखे अहिड़ी पग ॿधाईंदुसि जो अॼु ॾींहं ताईं कंहिं तोखे न ॿधाई हुई जाबिर ख़ान शेर ॾाढी तारीफ़ ॿुधी अथमि तव्हांजी मुड़ुस माण्हू बि आहियो त बहादुर बि आहियो बस नवाब खान कम जी ॻाल्हि कर मूंखे तव्हांजी ज़रूरत आहे नवाब खान तव्हां जहिड़े नवाब जी असां कहिड़ी मदद करे सघूं था जे तव्हां मुंहिंजी मदद न करे सघो हा त तव्हांखे हिते घुराइण जी तकलीफ़ ई न ॾियां हा पर नवाब खान ॻाल्हि त कर असां खां कहिड़ा शींहं जा हाथी माराइणा अथई मूंखे सिर्फ़ु रमज़ान मोटाए ॾियो जेको जाबिर जे कब्ज़े में आहे हल बा चाचो रमज़ान कोन लभंदो ॻोल्हे असांजे पेट में सूर पइजी वियो आहे इहो किथे थो लभे जे शेर चाहे त इहा ॻाल्हि नामुमकिन माना त मां कुझु बि न आहियां नवाब खान मूं त तुंहिंजी अखी कोन थी ॿुधे मां सिर्फ़ु नाले जो नवाब न आहियां शरीफ़ ख़ानदानी नवाब आहियां माण्हू हिकु लफ़्ज़ ॻाल्हाईंदो आहे मां हुनजे वज़न खे तोरे तके वठंदो आहियां नवाब खान तो भला असां ॿाहिरनि खे हिते वेढ़ाइण लाइ घुरायो आहे छा फज़ीलत सां ॻाल्हाए पर अमीरनि जी महफ़िल में कोन बीठो आहीं छा कीअं ॻाल्हाइबो अमीरनि सां हा तूं वरी असां खां वधीक भलो घणी फचरी न कर तव्हां ॿई हलो थो मूंखे शहर सां कुझु ॻाल्हाइणो आहे हा शेर रमज़ान मोटाए थो ॾीं या न हाज़ुर नवाब खान अल्लाह कंदो त हिकु ॿिनि ॾींहंनि में तव्हांखे चाचो रमज़ान मिली वेंदो न रमज़ान मूंखे अॼु ई आज़ादु खपे हींअर ऐं हाणे इहो त नामुमकिन आहे ऐं मां मुड़ुसु माण्हू उनखे मञींदो आहियां जेको नामुमकिन खे मुमकिन बणाए त पोइ शायदि मां मुड़ुसु माण्हू न आहियां मूंखे ॿुधाइण वारे ग़लति नाहे ॿुधायो पक आहे त रमज़ान खे तूं ई मोटाईंदे बाबा नवाब खान
शहर में नज़ीर ऐं मूंखे अगवा करायो आहे तव्हां हुन सां राब्तो कयो। हा बाबा तूं हे नज़ीरा सां ॻाल्हाए। हाँ चाचा असांजी जिंदगी बचा असांखे पंहिंजे घर में कैद कयो अथई। चाचा चाचा असां शहर खां तौबा कई अल्लाह जे वास्ते असांजी जान छॾा। जी बाबा साईं। बस सोट वक्त वक्त के सलाम केड़ी तो के समयार जो जॾहिं तुंहिंजी कमदारी कंदा हुआसीं तॾहिं अरॾा बि हुआसीं। हाणे जेकी 20 एकड़ ज़मीन हारन खां कराईंदा हुआसीं उनखे बि त पाणी हाणे सा पाण था ॾियूं। लालू सही तो चई मासा त हाणे हिन में का बि इड़ती फिरती कान अथई। मीर मोहम्मद पंहिंजनि जो जे क़दर हुजे सा त 7 धारनि खे हार पो न ॾियां असांखे ज़लील न करायां। लाल खान ये काटकुन वारा वरवकड़ न खा। मां तोखां सिर्फ़ इहो थो पुछां जाबिर खान जे माण्हुनि खे राति रहाई ऐं उन्हनि खे मानियूं बि खाराई। सोट राति त माण्हू मुसाफ़िरनि खे बुराईंदो आहे मानी त मुंहिंजे मौला जी आहे उन में ॾोहो कहिड़ो कयो। ऐं पोइ जाबिर खान सां मिलण जे लाइ तूं हुन जे ॻोठ बि वएं। हा वियोसि। जाबिर सां यारी मिलाई रमज़ान खे अगवा कराई। अरे गैरत अची त बुक पाणीअ जो भरे उन में ॿुॾी मर। सोट तूं वॾो आहीं जीअं वणे तीअं चओ मां तोखे छा थो करे सघां। तोखे आ दौलत ऐं मिल्कत जो नशो ॾिसूं था इहे परावा तोखे केतिरो था कम अचनि करे वटि बेस्तो भली करे वटि असांखे तूं। लाल खान मूंखे सॼी ख़बर पइजी वई आहे त तूं केतिरो मकार ऐं चालाक शख़्स आहीं। तोखां चङाई घुरण अबरनि खां ॿेर घुरण बराबरि आहे। मासाद जी मासाद अॼु खां पोइ लाल खान वारा असांजी ज़मीन में पैर बि न पाइनि ऐं जेके तोखे 20 एकड़ लिखी ॾिना अथमि इहे पाणी सूमर ऐं दिलावर कंदा। हा मासाद हिननि लालू वारनि जो हार पो ख़त्म। हा मासाद ही उहे नांग अथई जेके तोखे बि ॾकींदा। मुंहिंजा महिमान अचणा आहिनि हलणो आहे। हा मासाद हलो। नवाब खान तू रुगो शहर पुॼ पाणी ख़बर पइजी वेंदी त घणे बि सौ आहे। मोठनि खे बि जोराबा पाराए छॾिया पोइ तूं वरी कहिड़ी शइ आहीं। अरे दे चवो तो महीने ये हरकत न कर ॾिठई अम्मा कावड़ जी पेके हली वई। पेका अरे केड़ा पेका माजा अम्मा तो पंहिंजा मिट मैट सब मारे खत्म करे पोइ असांखे जड़ियो। अरे दे पोइ मूंखे ॿुधाया मूंखे कहिड़ी ख़बर ॿुधा अम्मा काॾे वई आहे। अरे मूंखे ख़बर हुजे हा त मां तोसां गॾु पार कंदा अम्मा। नू हाल ॿुध पक्का अम्मा खे संग जी धप आई आहे। मां सोचियो हूंदो मनू सां गॾु खमू जी बि शादी करायां। न अम्मा कावड़ जी वई आहे। कुझु बि थी पई अम्मा सां बचन खां कावड़ जी घर कोन छॾे वेंदी आहे। त पोइ पक सम्झो अम्मा अगवा थी वई आहे। अरे ॿुध हिन उमिरि में अम्मा खे अगवा केरु कंदो। अम्मा त धाड़ियुनि खे मानीअ में महांगी आहे। अम्मा खे दाढ़ी लगवा नाहे कयो मनू। त पोइ ॿियो केरु अगवा कंदुसि। हिकु ई माण्हू थी सघे थो तो वारो सोहरो हुन जूतनि जे बदिली अम्मा खे अगवा करायो। हा यार तुंहिंजी इहा ॻाल्हि मूंखे दिलि सां लॻी आहे। ॿुध हीअं कर चपल खणूं था उहे हिन निभा खे ॾियूं था पंहिंजी अम्मा आज़ादु कराए अचूं भला। चपल कहिड़ी कमु आहे अम्मा कम जी आहे चया। हिकिड़ी ॻाल्हि मुंहिंजी कन खोले ॿुधी छॾियो जेसीं ताईं नवाब खान जे तरफ़ खां का गोली न हले तव्हां मां गोली केरु न हलाईंदो। जाबिरा नवाब खान आहे जेको दर चढ़ी ईंदो अथसि उनखे गोलियूं न पर गुलनि जा हार पाराईंदो आहे।
तूं ॻाल्हाइण खां कोन मुड़ंदे। ॿिली हथ थो ॿधाई, मूंखे वधीक चितो न कर, मारे विझंदो साईं। एतिरा साल तुंहिंजी इज़त कंदो रहियुसि। भाउ ही रमज़ान आहे जेको तोखे पीर जीअं पूॼींदो हुयो। हलो रे, अॼु ही मौत थो घुरे ऐं मां इनखे मारण नथो चाहियां। अचो। सभई ॻाल्हि ॿुधी छॾियो। जाबिर ख़ान हिकु मकार शख़्स आहे, इन करे असां सभिनी खे होशियारु रहणो पवंदो। बिल्कुलु बाबा साईं, तव्हां सही था चओ, पर जाबिर जी अॼु का बि चालाकी न हलंदी। मुंहिंजो पुट ऐं नूंहुं किथे आहे नवाब ख़ान? उहे तोखे मिली वेंदा जाबिर ख़ान। पहिरीं तूं रमज़ान असांजे हवाले कर। न, तूं मूंसां धोखो कंदे, तो ते को बि एतबार न आहे। असां वापसि था वञूं। मुंहिंजो पुट ऐं नूंहुं ॾेई रमज़ान वठी वञजां। छॾियो इनखे। जाबिर ख़ान, तो छा सम्झो त मां तुंहिंजे पुट ऐं न्याणीअ खे अगवा कयो आहे? नवाब ख़ान एतिरो न कवटियो किथे आहे जो दुश्मन जे नंग खे अगवा करे। बाक़ी छा आहे? मूंखे छोरे फोन करे ॿुधायो त तो उनखे अगवा कयो आहे। तुंहिंजो पुट ऐं तुंहिंजी नुंहुं असां सां ॿधल आहिनि। जे तूं हुननि जो सॼण हुजी हा त तोखे छॾे शहर छो लिया वञनि हा? मुंहिंजो पुट मुंहिंजो दुश्मन, सो बि हिन मंडे जे करे। तुंहिंजो पुट रुगी तुंहिंजो पुट न आहे जाबिर ख़ान, मुंहिंजो बि भाणे जो आहे। हाणे सम्झो मूं वारो छोरो मामन सां केतिरी तो माइत्री मल्हाए। यादि रख नवाब ख़ान, रत रुआरींदो साईं, रत।